रिपोर्ट शामिल कयूं था लाड़काने में सचाई न्यूज़ के नुमाइंदे बदर पंवर जी। लाड़काने के म्यूनिसिपल अमले की लापरवाही, करोड़ों रुपया पयल बजट अवाम बजा मखसूस टोले ते खर्च थियण लगी। सजल कॉलोनी की सिद्दीक अकबर मस्जिद के भरसां गटरन की मेन लाइन 2 महीनन का बंद है, जंहिं करे घरनि ऐं गिटिन में गंदो पानी दाख़िल थी वियो है, जंहिं करे निमाज़िन पीरसन तोड़े औरतुन के रस्ते तां गुज़रण में सख्त तकलीफ़ जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। महले वासियुनि जो चवणु आहे त म्यूनिसिपल जी ऑफिस में महीननि खां पंधु करे तंग थी विया आहियूं, मगर म्यूनिसिपल अमले जे कन ते जूअं बि नथी चुरे। महले वासियुनि MC लाड़काने जे मेयर UC 3 जे चेयरमैन ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई आहे त फौरी तारुक वठी मसइलो हल करे अवाम मां महले वासियुनि मां बेचैनी ख़त्म कई वञे, ॿी सूरत में वॾो एहतजाज कयो वेंदो। इनके साईं तकरीबन घट में घट महीनो डेढ़ थियो आहे, अञा 2 महीना थी विया हूंदा वाह जा। अच्छा 2 महीननि खां वठी हिन जूं कंप्लेनियूं बि त थियल आहिनि न काफ़ी। कयूं से उन जेको आया हुया म्यूनिसिपालिटी वारा हुतो गंद वरी कढी ऐं हलिया विया। माना हिन मुकमल जेको आहे तो हिन जी जेका आहे तो का बि जेका नथी, असल में ये जेका आहे त लाइन भरियल आहे। हिते मशीनियूं अचनि जेके ईंदियूं आहिनि जेके रस्ते वारियूं कढंदियूं आहिनि, इहो जेसिताईं हिन जो कमु न थींदो। असां मेयर साहब खे गुज़ारिश था कयूं त सचल कॉलोनी अकबर सिद्दीक मस्जिद जे भरिसां हिन घिटीअ में जेको आहे तो महीने 2 खां वठी गंदो पाणी बीठल आहे, जंहिंजे करे मच्छरनि जो जेको आहे तो तमामु आधार जेको आहे तो वधी आहे। महिरबानी करे ही क्रास जेको आहे तो असांखे खोलाए ॾींदा। हिन क्रास जे करे काफ़ी जेको आहे सो निमाज़ी वीचारनि जा बि कपिड़ा जेके हिन ते पलीदा थियनि। सचाई न्यूज़ ज़िलो कंबर शहदादकोट लाड़काना। महिरबानी सां।